बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। जैकबाबाद जे समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जे नंढे भाउ फैसल ख़ान मुग़ैरी जी वफ़ात ते सिंध बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां वास्तो रखंदड़ बिरादरियुनि जे चङे मुड़सनि, क़बाइली अॻवाननि, सियासतदाननि, ठेकेदारनि, मज़हबी अॻवाननि, सहाफ़िन, समाजी अॻवाननि, कारोबारी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां ताज़ियत जो सिलसिलो जारी। फैसल ख़ान मुग़ैरी जे विछोड़े ते वॾे वज़ीर जे सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी, MPA हाजी अली हसन ज़रदारी, डी बलोच कंस्ट्रक्शन कंपनी जे मालिक सरदार अशरफ जतोई, शहजाद जतोई, MPA अब्दुर्रऊफ़ खोसो, सरदार सखी अब्दुर्रज़ाक खोसो, सैयद ख़ादिम हुसैन शाह, मीर गुल मोहम्मद जखराणी, प्रेस क्लब जे सदर मोहम्मद नवाज सोलंगी, सीनियर सहाफ़ी अज़हर गुल सरकी, मीर निसार ख़ान खोसो, बंदे अली जाफ़री, मीर हारून रशीद सूमरो, कपड़ा मार्केट, मनियार मार्केट, पंसार बाज़ार, करियाना स्टोर यूनियन जे अॻवाननि ऐं ॿियनि हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी सां ओज़रख़्वाही कंदे गहरे ॾुख जो इज़हार कयो। मरहूम फैसल ख़ान मुग़ैरी जी रस्म कुल सुभाणे सुबुह 9 वॻे मुग़ैरी हाउस जैकबाबाद में अदा कई वेंदी। वॾे वज़ीर जे जेलनि बाबति सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी पारां बहादुरपुर जो दौरो। सरफराज़ बहराणी सां पुलिस एहलकार नियाज़ अहमद बहराणी उस्ताद शेर मोहम्मद चांडियो सां उस्ताद हफ़ीज़ुल्लाह चांडियो जी वफ़ात ते ताज़ियत कई। बाद में सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बहादुरपुर सां मुंहिंजो पुराणो नातो आहे, पर हाणे त बहादुरपुर खे पंहिंजो घर बणायो आहे ऐं बहादुरपुर जे ज़मींदार सलीम ख़ान खोसो ऐं अॻूणी MPA आयशा खोसो जी 600 जरेब ज़मीन बहादुरपुर वारो बंगलो मूं वरितो आहे। हाणे बहादुरपुर खे अॻु खां वधीक वक़्तु ॾिबो। इन मौक़े ते सरदार ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान चांवरी, मीर फ़हद ख़ान जखराणी, मीर ज़फ़र ख़ान बुर्नो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। ठुल में अणसुञातल माण्हुनि ताज़े ॼावल पुट जे ॿार खे सोनवाह में लोढ़े छॾियो। मासूम जो लाश लोढ़ंदे ॾिसी शहरिन सोनवाह मां कढी ॿार जी लाश खे कफ़न ॾेई वेझे क़ब्रिस्तान में दफ़नाए छॾियो। शहरिन मौजिब मासूम जो लाश वाह में लोढ़ंदे ॾिठोसीं त संदसि लाश कढी दफ़नाए छॾियो आहे। काज़ी अहमद में कुझु ॾींहुं अॻु पुरस्रार नमूने बरसाती पाणी में ॿुॾी फौत थी वियल अलाह ॾितो जतोई जे वारिसनि अमड़ मुस्मात आमना जतोई, भेण मुस्मात अरबाब जतोई, भाउ अमीर हमज़ा जतोई ऐं ॿियनि काज़ी अहमद पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं दाहींदे चयो त पुलिस एहलकारनि मुबीन बालादी, हुसैन चांडियो, मुमताज़ लाको, सालेह कलोड़ो ऐं ॿियनि अलाह ॾितो जतोई खे गिरफ़्तार कयो। तशद्दुद करण बाद संदसि लाश बरसाती पाणी में उछलाए विया। इंसाफ़ न थियो त SSP आॾो बाहि ॾेई पाण खे साड़े छॾींदासीं। मटियारी में प्रेस क्लब आॾो बाअसर ज़मींदार ख़िलाफ़ जोणे जा बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते मुज़ाहिरीन मोहम्मद इस्माइल जोणे जो, चनेसर जोणे जो, वज़ीर अली जोणे जो, अब्दुल मजीद जोणे जो ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त तरजो बाअसर ज़मींदार ॻोठु ख़ाली कराइण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं कूड़नि केसनि में फासाइण चाहे थो। असां 100 सालनि खां ॻोठु ॾातो ख़ान भट्टी में रहाइश पज़ीर आहियूं, जंहिंजो समूरो काग़ज़ी रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे। हुननि अपील कई त तहफ़ुज़ फ़राहम करे ॻोठु खे बचायो वञे। काज़ी अहमद लग ॻोठु मोहसिन शाह जे रवासी पीरसन धणी बख़्श शाह ऐं संदसि ज़ाल बीबी रहीमा शाह दाहींदे चयो आहे त 8 ॾींहं अॻु काज़ी अहमद पुलिस असांजे पुटु गुलाब शाह खे मोटरसाइकिल चोरी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। असांजो पुटु जामशोरो में मिठू ख़ासि खैली वटि होटल ते मज़दूरी कंदो हो, जंहिं पुट खे चोरी ते हिरायो आहे। मोटरसाइकिल जवाबदार मिठू ख़ासि खैली जे घर मां हथ आई आहे, पर पुलिस उनखे आज़ादु करे छॾियो आहे ऐं असांजे पुट खे गुम करे छॾियो आहे। SSP खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मिठू ख़ासि खैली खे गिरफ़्तार करे असांजे पुट खे आज़ादु कयो वञे। बोज़दार वॾा में 30 वरहनि जो नौजवान पोहरियत जिनसार सूमरो गुर्दनि जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुअण सबबु बिस्तरे ते लाचारी वारी ज़िंदगी घारण लॻो। गुरबत सबबु इलाज कराइण खां बि लाचार सूमरा पाड़े जो रवासी नौजवान जिनसार सूमरो होटल ते पोरियो करे मासूम ॿारनि जो पेट पालींदो हो। पोरियत जो चवणु आहे त बीमारी बाद बिस्तरे ते अची वियो आहियां। घर में पयल समूरो कुझु विकिरो करे इलाज ते लॻाए छॾियो आहे। हाणे न इलाज कराइण जा पैसा आहिनि, न वरी कमाए सघां थो। वज़ीर आला सिंध समेत वसवारनि खे अपील थो करियां त मुंहिंजी मदद कई वञे। काज़ी अहमद में कराची प्रेस क्लब अॻियां गुम थियल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ संदन वारिसनि पारां लॻायल एहतजाजी कैंप ते मज़हबी इंतहा पसंदनि पारां हमिलो करण ख़िलाफ़ जस्कम तरफ़ां तालका प्रेस क्लब अॻियां असलम सोडर, पीर नईम, फ़क़ीर साजन कुंभर, ज़ैब जतोई ऐं बाबू सोनारे जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त कैंप ते हमिलो कंदड़ दहशतगर्दनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।
काज़ी अहमद ऐं भरपासे में चाबी चोर सरगर्म। अणसुञातल चोर दवा वठण लाइ आयल शहरी अली अकबर खोसो जी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। मुतासिर शहरी अली अकबर खोसो चयो त मोटरसाइकिल चोरी बाबति काज़ी अहमद थाणे ते इत्तला ॾिनो ऐं CCTV कैमरा जा फुटेजिस बि ॾिनासीं, पर पोइ बि पुलिस सहकार करण लाइ तयार न आहे। SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील थो करियां त मोटरसाइकिल वापसि कराई वञे। ऐं जाम शोरो में अवामी तहरीक पारां सिंध मुखालिफ़ साज़िशी पॉलिसियुनि ख़िलाफ़ मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद का तयार। सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी अॻवान उमरा समो, हुस्ना राहूजो, ज़िलई सदर एडवोकेट इंसाफ़ अली जतोई, मुस्तफ़ा रांझाणी, अब्बास ख़ास खैली, हसन ख़ास खैली, जमाल ब्रह्माणी, सिबियाणी ब्रह्माणी ऐं आमिर सियाल जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान गैर क़ानूनी कराची कमेटी ठाहे कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो आहे। अहिड़े ॾोह में सिंध जा हुकुमरान बराबर जा शरीक आहिनि। मुल्क जे सदर आरिफ अलवी खे को बि इख्तियार न आहे जो हू सिंध जा ॿेट विकिरो करे छॾे। वफ़ाक़ सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा करण ऐं सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻाइण वारो सिलसिलो बंदि करे बरसात मुतासिरनि जी वाहोर लाइ सिंध हुकूमत खे बि क़दम खणण लाइ तयार न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुराद अली शाह रुगो तकरीरूं करे रहिया आहिनि, पर अमली तौर ते ॿोॾि मुतासिरनि जी वाहोर करण लाइ तयार न आहिनि। सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ मुख़्तलिफ़ रिहाइशी स्कीमुनि खे हज़ार एकड़ ज़मीनूं ॾेई अफ़गाननि, बिहारियुनि, बंगालियुनि, बर्मियुनि, हिंदुस्तानियुनि ऐं ॿियनि गैर क़ानूनी रहंदड़ धारियुनि खे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं पीपल्स पार्टी जे अॻवान निसार खोड़े शनाख़्ती कार्ड ठाहे ॾियण जा ऐलान कया आहिनि। हुननि मुतालबो कयो त कराची कमेटी खे ख़तमु करे बरसात मुतासिरनि खे इमदाद ॾियण समेत धारियुनि खे मुल्क निकाली ॾिनी वञे ऐं नियाणियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मौसर कानून साज़ी करे ॾोहारियुनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।